NTV न्यूज़ चूड़ जमाली रूरल हेल्थ सेंटर चूड़ जमाली में मेडिसिन की खोट खिलाफ पैरामेडिकल स्टाफ के अॻुवाणनि सलीम मेमन, अब्दुल गफूर जमाली, अरशाद मेमन, मकबूल खत्री, गुलाम कादिर जत ऐं ॿियनि OPD जो बाइकाट करे अस्पताल में मर्फ वेंझो जे ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं उन मौक़े ते सख़्त नारेबाज़ी कंदे NTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा असां वटि सुबुह 2 कलाक OPD बंदि कई हुई। असां टके जी हिकिड़ी मेडिसिन कोन्हे, गोरियूं कोन्हे, मरीज़ जेको अचे थो मिस्किन माण्हू रुलियो वञे थो, असांखे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं असांखे परेशान कयो वञे थो। महिरबानी करे असीं मथे हिकु माण्हू खे हुकुम था कयूं, महिरबानी करे रिक्वेस्ट कयूं था त असांजा इहे मर्फ़ जो बोझ लाहियो वञे, असांखे मर्फ़ मां जिंद छॾाई वञे। महिरबानी करे मर्फ़ परेशान करे विधो आहे। 6 महीननि खां असां टके हिकिड़ी जी गोरी कोन्हे, पेटाडोल गोरी कोन्हे ऐं माण्हू असांखे 2 गारियूं लफ़्ज़ ॾींदा था, बेइज़ती कंदा असांजूं। असीं आख़िर मुलाज़िम कहिड़ो ॾोह कयो आहे, असांजी महिरबानी करे मर्फ़ मां जिंद छॾाई OPD हले पई बाइकाट थियो 2 कलाक 2 कलाक बाइकाट ॾिनी चुकनि कयो उन करे मेडिसिन कयो मर्फ़ कुझु तव्हांखे सलाह कयो त ॾिनी मर्फ़ बसि असां त वेठा ड्यूटी करियूं पिया। हा असांखे ॿुधो आहे त 2 टे स्पेशल डॉक्टर बि आहिनि पर ड्यूटी कनि कोन था, आहिनि कोन थी। इहो सुबुह जो तव्हां ई ॿुधायो स्पेशल डॉक्टर त आहिनि त कोन थी कोन डॉक्टर रिक्वायरमेंट त आहे मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट जी त स्पेशल आहे न थी। तव्हां CS खां पुछी सघो था। असां ॿुधो कोन विच में असां ॾिठो हींअर कोन पिया ॾिसूं, माना 2 टे महीना 2 टे साल अॻियां तव्हां ॾिठो मुंहिंजे ख़्याल में न, उहो वरी कोन ॾिठो। 2 महीने खां मूं न ॾिठो। 2 महीने खां कोन ॾिठो। न अब कुछ ना मिलो असी चूड़ जमाली अस्पताल में जन मौजूद आहियूं, असांखे न दवा थी मिले न सुई। 6 महीने खां ख़बर न आहे छा आहे, न कहिड़ो मरीज़ अचनि पिया, सभु ज़लील थी वञनि पिया। हिते 1.5 कलाक थियो असीं ज़लील पिया थियो, अञा ताईं असांखे बायोटिन न मिलियो आहे, धकु लॻो आहे टंग में, जंहिंजे करे के शइ न आहे, न सुई आहे, न दवा आहे, कुझु बि न आहे हिते। असां त ॿुधो न मर्फ़ ॾाढी हर चीज़ ते ॾिए थी अस्पताल में, कुझु बि न आहे हिते, ज़लील पिया थियो। असांजा कई मरीज़ अचनि था हिते तबाह थियो, ज़लील थियो, मरियो तड़पी हलियो वञनि। रिपोर्टर असलम आज़ाद NTV न्यूज़ चूड़ जमाली।